अॻूणे सूबाई वज़ीर सीनियर सियासतदान ऐं ज़िला शहीद बेनज़ीराबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सियासी हरीफ़ रहंदड़ غلام रसूल उन्नड़ मुस्लिम लीग नून में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। जेको हिन संदसि रिहाइशगाह उन्नड़ हाउस कराचीअ ते मुस्लिम लीग नून जे सूबाई सदर बशीर अहमद मेमुण पारां वटि अची पार्टीअ में शमूलियत जी दावत पेश करण वक़्तु कयो। ऐलान वक़्तु संदसि नौजवान फर्ज़ंद इमाम अली उन्नड़ पिणु मौजूदु हो। यादि रहे त मुल्क में जनरल इलेक्शन जे ऐलान थियण ऐं बशीर अहमद मेमुण पारां मुस्लिम लीग नून जी सूबाई सदारत संभालण बाद सिंध जूं अहम शख़्सियतुनि खे मुस्लिम लीग में शमूलियत जूं दावत ॾियण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे, जंहिं में पहिरीं विकेट ज़िले शहीद बेनज़ीराबाद जी किराई वई आहे। पर फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त ग़ुलाम रसूल इन्नड़ हिन वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां सैलाड़ियल हो ऐं हींअर वरी मुस्लिम लीग नून में पीपल्स पार्टी जो साॻियो ई हरीफ़ रहियो। ग़ुलाम रसूल उन्नड़ सीनियर सियासतदान हुअण सां गॾु सिंध असेंबलीअ में नंढी उमिरि वारो पहिरियों MPA चूंडियो वियो हो। पाण कई भेरा MPA, सूबाई वज़ीर ऐं सूबाई सलाहकार पिणु रही चुको आहे। होॾां ग़ुलाम रसूल उन्नड़ मुस्लिम लीग नून में शमूलियत करण बाद इबरत न्यूज़ सां फ़ोन ते ॻाल्हाईंदे चयो त असांजे ख़ानदान हमेशह तालिक़े सकरंड ऐं ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। उन साॻिए जज़्बे तहत हींअर बि ख़िदमत कंदासीं। हिन हिकु सुवाल जे जवाब में चयो त प्लेटफॉर्म कहिड़ो बि हुजे पर असल में जज़्बो ख़िदमत जो हुअणु घुरिजे, छाकाणि जो सियासत जो ॿियो नालो इबादत आहे। बशीर मेमुण सां पुराणा भाइपिया वारा वास्ता रहिया आहिनि। संदसि कही अचण ऐं मुस्लिम लीग नून में शमूलियत वारी दावत खे पंहिंजनि उसूलनि तहत क़बूल कयो आहे। कोशिशि कंदासीं त पंहिंजी रवायतुनि खे क़ाइमु रखंदे सियासत कयूं। मुलाक़ात वक़्तु मुस्लिम लीग नून जो अॻुवान निहाल हाशमी पिणु मौजूदु हो।